किथे रही तो नालो छा थई ये तो जो इल्जाम आयो छा है मुंहिंजी मंगेंदी आहे भाऊ चवे तो तू जिना करे पियो हुन सां छो करे पियो मां चयो मुंहिंजी मंगेंदी आहे मुंहिंजी आहे न शइ मंगेंदी आहे तो पोइ जेको शादी करणो पवंदो निकाह पहला आई हाफिज कुरान है माई जी उम्र घणी आहे छोकिरी जी 11 साल 11 साल उम्र है 11 साल आहे पोइ नाबालिग आहे न इहो ज़ना जे ज़िम्मे में अचे थो न हाफिज कुरान तो बुधा पाण की अच्छा हाफिज़ आई कहिड़ी कहिड़ी मस्जिद में आई हिते पढ़ंदो आहियां मां किथे हिते रहंदो हिते आहियां मां अच्छा सिटी ॻाल्हि कर मां पाण शेख आहियां हाफिज़ आई न नाज़रा पढ़ियल आहियां क़ुरान नाज़रा पढ़ लें केड़ी हिनी नालो नालो छा ॿुधाई मोहम्मद उस्मान पीउ जो नालो मोहम्मद ईलान अच्छा फेसबुक ऐं व्हाट्सएप जी कामयाबीअ खां पोइ असां हिकु वक़्त अॻिते वधाए ऐं दोस्तनि जी महिरबानी मुहबतनि सां यूट्यूब जी दुनिया में क़दम रखियो आहे उमेद कयूं था त साथियो तव्हां बि असांजी आवाज़ में पंहिंजो आवाज़ु मिलाए असांजो साथ ॾींदा तव्हांजो आवाज़ु असांजो आवाज़ु पूरी सिंधी जो आवाज़ु सिंध आवाज़ न्यूज़ जी नाज़रीन पोइ देरि छो ऐं छाजी मथे ॾिनल लिंक ते क्लिक करे असांजो चैनल सब्सक्राइब कंदा